हे सही टुक जूं रिलियूं सिंधी रिलियूं असांजी सकाफ़त में जेके शामिल आहिनि असां खटनि ते महिमाननि जे लाइ असांजी सिंध जी नियाणियूं जेको कमु करींदी हू आहिनि। अच्छा हेॾां ॿारनि जा कपिड़ा जेके सूट आहिनि बलोची कल्चर में उन जी डिज़ाइन में ही तव्हां ॾिसो बहितरीनु हिकिड़ो मूंखे ही नज़र थो अचे कलर हर कलर आहिनि तोताई ॻाढ़ो 600 रुपए की। ये भी 600 की पड़ेगी। शेफोन का कपड़ा ये भी होलसेल दाम है। होलसेल का रेट है। ये भी 600 की भाई पड़ेगी। वाह तो मुसाग है उर्दू में इसको क्या बोलते हैं भैया? क्या संदासा संदासा किस तरह किलो? एॾा ही जेके आहे सो विहाणनि जूं जेके छऊं जेके थींदियूं आहिनि सिंधी स्टाइल चाचा ही केतिरे पवंदो? अस्सलाम वालेकुम दोस्तों, नई मालूमाती वीडियो सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। मां रिज़वान मार्केट में मौजूदु आहियां। कराची रिज़वान मार्केट जेकी ली मार्केट में पए थी खजूर बाज़ार खां अंदरि ऐं हिते बलोची वैरायटी जा जेके कल्चर जा कपिड़ा आहिनि उहे बि हिते मिलंदा आहिनि ऐं घणो कुझु जेको आहे तो मां तव्हांखे ॾेखारण वारो आहियां हिन मार्केट में। इहे शयूं विज़िट कराइण वारो आहियां तव्हांखे। सोचो मूंसां गॾु तव्हांखे ॾेखारियां त हिते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि। तो मुसाग है उर्दू में इसको क्या बोलते हैं भैया? क्या संदासा संदासा किस तरह किलो? 1200 रुपये में किलो भाई। ये इसको संदासा बोलते हैं उर्दू में और सिंधी में इनके चंदा मुसाग। ही भी दुकान है कपड़न जो नंढनि ॿारनि जा बड़ों के भी हैं छो बच्चों के बस सब साइज है बड़ों की भी है माशाल्लाह से। कितने का सूट है ये वाला? 650 का टू पीस है भाई। और ये साइज क्या है? ये 28 साइज है। ये कितने का बोला आपने? 650 का ये पूरा? हाँ ये 3 साइज है, 3 रो है, सब कलर ये 650 का। और ये हाँ ये 750 का पड़ेगा। ये 750 का पड़ेगा। अलग अलग दाम है ना? ये अलग अलग दाम है। और ये वाला? ये भी 750। ये भी 750 का भाई। 650 750 की सेल लगी पड़ी हुई है भाई के इस शॉप पे। और पूरा जो है ना संदल भरा पड़ा हुआ है। ये देख सकते हैं कितनी वैरायटी भाई के पास मौजूद है। आपका नाम? इर्तज़ा। बहुत शुक्रिया इर्तज़ा भाई। इन खां अलावा ही कोटियूं भी तव्हांखे मिलंदियूं नंढड़नि ॿारनि जूं ख़ूबसूरत ज़बरदस्त डिज़ाइन ऐं हुन सां कलर सां हेॾा ही बि डिज़ाइनियूं पियूं आहिनि ऐं हिते वापारी बि वठी सघनि था। दाणो हुजे चाहे दुकान जे लाइ हुजे आहे ही सॼी होलसेल जी वॾी मार्केट। हेॾा ॿारनि जा कपिड़ा जेके सूट आहिनि बलोची कल्चर में उन जी डिज़ाइन में ही तव्हां ॾिसो बहितरीनु हिकिड़ो मूंखे ही नज़र थो अचे कलर हर कलर आहिनि तोताई ॻाढ़ो साओ नासी ब्लू। उहे ॾिसो न सॼो पूरो जो पूरो दुकानु तव्हांखे हिन कल्चर सां मिलंदो। ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था जेको दुकान है मालिक आहे। सर आप आ सकते हैं 2 मिनट? कैसे वीडियो रिकॉर्ड कर सकता हूँ ना? आप थोड़ा ऊपर आ जाए। आपका नाम सर? अमीर माविया। और ये इधर से एक सूट ले सकता है बंदा या दर्जन के हिसाब से? दर्जन रिटेल होलसेल दोनों है। अच्छा दर्जन ले अगर दुकान के लिए बंदा मिसाल के तौर ये लगा पड़ा हुआ है जी, ये कितने का पड़ेगा दर्जन? ये आपको होलसेल पड़ेगा 1300 रुपये का। इनमें सेट वाइज आते हैं 26, 32, 18, 24, 34, 36, 38, 40, 14, 16। आखिरी क्या साइज़ है? बड़ा सबसे बड़ा 38, 40 है ये साइज है। ये 38, 40। और कितने का पड़ेगा 12 दाने? ये आपको 38, 40 12 दाने ये आपको पड़ेगा 2000 रुपये का पीस पड़ेगा। पड़ा हुआ है ये माशाल्लाह से। ये भी ज़बरदस्त डिज़ाइन है। ये जरी वाला है, ये 26, 32 साइज है। ये कितने का पड़ेगा? आपको पड़ेगा 1400 का होलसेल। 1400 का होलसेल। ये बात दुकान जो कार्ड तव्हांखे मां ॾेखारियां थो ऐं तव्हांखे अगर ऑनलाइन भी देते हो ना आप? ये भाई बलोच गारमेंट्स के जी। आपका दुकान? मेरा दुकान नहीं है, मेरा चैनल है नज़ीर मेमन के नाम से। ठीक है तो ये मैंने आपका दुकान का जो है ना कार्ड इस पे शो कर दिया है वीडियो पे। तो जो आप उससे रब्ता करना चाहें वो करेंगे। ठीक है भाई बहुत शुक्रिया। हेॾा ही जेके आहे सो विहाणनि जूं जेके छऊं जेके थींदियूं आहिनि सिंधी स्टाइल चाचा ही केतिरे पवंदो? ही पवंदो 120 रुपया दाणो। ही तव्हांखे पवंदो 180 रुपया दाणो। ही 80 रुपये में दाणो? न 180। 180 एक बंदा साढ़ा मां भी चवां होॾे इलाही कमु चला है। 350 रुपये जोड़ी। 350 रुपये में जोड़ी। ही ॾिसो बाबा ही 350 रुपये में विहाण जूं जेके आहिनि छऊं जेके चवंदा आहिनि उहे आहिनि 350 रुपये में जोड़ी। ऐं ही 120 रुपये में चाचा? हा 120। ऐं इहा चादर या रिली तव्हांखे पवंदी 700 रुपये जोड़ी 2 दाणा। 700 रुपये में जोड़ी 2 दाणा? हा 2 दाणा। वाह वाह 350 रुपये में माना माशाल्लाह। ज़बरदस्त। तव्हांजो नालो चाचा?
जी अब्दुल शकूर। अब्दुल शकूर, बड़ी मेहरबानी, कुर्ब। ये कोई अच्छी सी डिज़ाइन दिखाएं हमें, उसके रेट थोड़े बताएं। जाएंगे आपको अच्छी वैरायटी दिखाऊंगा इंशाल्लाह आपको, और आपको वही दुकान वाली चीज़ दिखाऊंगा सर, जैसे आप दुकान से माशाल्लाह। ये दुपट्टा बड़ा लीलन में ना, ये लीलन, प्योर लीलन। अच्छा, क्या प्राइस है इसकी? ये आपको पड़ेगी 600 रुपये। 600 रुपये की सिर्फ ओनली। इसमें कमी पेशी हो सकती है इंशाल्लाह हो जाएगी। तो फिर लास्ट बताते जाए अच्छा ना। लास्ट बता रहे हाँ हैं। ना। ये 500 रुपये हो जाएंगे, सितारे 500 के हो जाएंगे भाई, ये भी आपके हो 500, जाएंगे 550 रुपये। ये 550 और नीचे वाली 500। हाँ ये लोन का कपड़ा है, लंदन ये लोन का है, पड़ेगी 600 रुपये की। ये भी 600 की पड़ेगी। शेफोन का कपड़ा ये भी होलसेल दाम है, होलसेल का रेट है। ये भी 600 की भाई पड़ेगी। वाह वाह ज़बरदस्त। ये लीलन में शेफोन कपड़ा है, सैफून कपड़ा है, ज़बरदस्त, लीलन वाला नीचे। सही। हे सही टुक जूं रिलियूं, सिंधी रिलियूं असांजी सकाफ़त में जेके शामिल न, असां खटनि ते महिमाननि जे लाइ महिमान नवाज़ी कंदा आहियूं, विछाईंदा आहियूं, उहे बि तव्हांखे हितां ली मार्केट में मिलंदियूं। ऐं अॻियां ही तव्हांखे मां दुकान ई विज़िट करायां। माशाल्लाह सां ज़बरदस्त माल पियो आहे। अंकल कैसे हैं? तबियत सही है? सिंधी ॻाल्हाए सघां थो न? जी अदा। माशाल्लाह। तव्हांजो नालो साईं? अब्दुल रऊफ़ खट्टी। अब्दुल रऊफ़ खट्टी साईं। दुकान थोरो विज़िट कराईंदो, कुझु शयूं ॾेखारियो, माण्हुनि खे मालूम कर ॾेई सघूं त बाबा हिते ली मार्केट में साईं जो दुकान आहे। साईं शलवार थी, हथ जे कम जी थी। इहा केतिरे जी पवंदी? वैसे असां 1200 में हलाईंदो, तव्हांजे तवसुस सां तव्हांखे 1000 रुपये करे छॾींदा। 1000 रुपये में। अगर होलसेल माण्हू वठणु अचे थो दुकान जे लाइ, जी जी होलसेल हिकिड़ो दुकान ते खपाईंदो न माण्हू, जी, जी। हिकिड़ो त हिकिड़ो पीस थी वियो, पर 12 पीस या 24 पीस उन्हनि खां उहो ॿियो दाम आहे या इहो ई दाम आहे? न उन लाइ पोइ वरी डिस्काउंट हूंदो लाज़मी, उहो बि उहो केतिरे जो तक़रीबन? वो तकरीबन तव्हांखे मिली वेंदी 800 रुपये में। 800 रुपये में। सही आहे, माना 200 जो फ़र्क़ु थींदो। 200 बि कोई अहिड़ो ग्राहक बि अचे थो जेको असांखे पूरा 200 नथा मिले, अच्छा, किथे असांखे 150 बि मिली वञे त असां ॾेई सघूं। माशाल्लाह माशाल्लाह, सही। माना 750 ताईं बि मिली वेंदो, न 750 में माना 800 फाइनल। माशाल्लाह। अच्छा, ही टुक ते भरियल न रवा? जी अदा। ही सॼो मशीनी कमु आहे। मशीनी कमु आहे। जी, ही ईंदा काथां आहिनि तव्हां वटि? हिते असांजे कराची में ठाहींदा आहियूं। अच्छा, ठहंदा आहिनि। ही केतिरे जो रओ पवंदो हिकिड़ो? ही 1200 रुपये जी चादर थी वॾी। अच्छा, 1200 जो। इहो होलसेल दाम त ॿुधायो न तव्हां? बस होलसेल रिटेल तकरीबन थोड़ो घणो फ़र्क़ु हूंदो, वधीक कोन हूंदो। अच्छा, माना 1100 1000 ताईं सही, 1000 ताईं तव्हांखे मिली वेंदो। हिन जी साइज़ केतिरी आहे? ये 2.5 गज़ हूंदी वॾी। 2.5 गज़ पूरी? बल्कि मां तव्हांखे हिकिड़ो खोले ॾेखारे थो। 2.5 गज़ आहे ऐं हे 1000 रुपये में तव्हांखे ही रओ पवंदो। ही ॾिसो केतिरो वॾो आहे, चादर आहे, बिल्कुलु वॾी चादर आहे। ऐं डिज़ाइन तव्हां ॾिसो, ही कलर साईं कढियो आहे, ही हिन जी जेको आहे डिज़ाइन आहे, गुल लॻल अथसि चौधारी, ऐं हितां बि विच तां कमु थियल अथसि। अगरि साईं ॾेखारियूं तव्हांखे त रिलियूं बि हिते मौजूदु आहिनि। इहे टुक जूं रिलियूं न? ही रली जो जेको गुडी लगंदी आहे, सिंधी गुडी, हा हा, ही गुडी थई। सही, ठीक है। ही प्रिंटेड रली थई, तैयार रली थई। माशाल्लाह। ही 1500 रुपए जी रली है। 1500 जी। ही चारपाई जी आहे, बेड जी बि त हूंदी न? बेड जी भी ना होंदी है, रली वडी मिली वेंदी इनमें। अच्छा, माना बेड साइज भी मिली वेंदी। ही केतिरी? 1500 जी। ही 1500 रुपए जी प्रिंटेड रली थई। प्रिंटेड ऐं हथ जो जेको कमु थियल आहे, कमर ही थई। हिन का असां चवंदा दमादम मस्त कलंदर। दमादम मस्त कलंदर। वाह वाह, सही आहे, साफ़ नज़र अचे थी। ही वडी हे हथ जो कमु आहे बिल्कुलु। हे त बेड, डबल बेड ते बेचींदी। ही केतिरे जी पवंदी? ही अदा असां ॿुधाइण में त 4000 4500 ॿुधाईंदा आहियूं, मगर फाइनली जेको आहे 3 में ॾींदा आहियूं। 3000 में। हे 3000 में साईं वॾी रिली ॾिसो, डबल बेड जी रिली आहे। अच्छा, हाला जा सूट ते जेके पिया आहिनि, इहे बि ॾेखारियो। ही हाला जा सूट जेके दोस्तों खपंदा आहिनि हाला में, उहे बि साईं वटि पिया आहिनि। ये सूसी जा असल गर्मी जेको हूंदी आहे, हा, नसरपुरी चवंदा आहियूं असल। सही। ये हाला जा सूट हूंदा आहिनि, कि असां हाला जा सूट सॼाईंदा आहियूं। ये असां वटि चुंदरी जो कमु हूंदो आहे, असां पाण खटीअ जो ठहियल आहे। ये ॾिसो, ये 3 पीस सूट हूंदो आहे। सही। इहो केतिरे पवंदो? चुंदरी जो सूट 2000 रुपए जो। 2000। अच्छा, ही हाला जेको तव्हां ॾिसो, इहो केतिरे जो? ये भी 2000 रुपए। इहो बि 2000 जो। ही 2000 वारा कमु ॾेखारियो था ही तव्हां? वरी चादर थई, सिंध जी चादर थई। इनमें असां शीशा बीशा लॻाए ॾींदा आहियूं। अच्छा, सिंध जी न्याणियूं जेको आहे पाईंदियूं, ॾाढी ख़ुशि थींदियूं आहिनि। माशाल्लाह सकाफ़त थई। माशाल्लाह। ही केतिरे जी? ही साईं 1200 रुपए जी है, फाइनल 1000 रुपए में ॾींदा। माना 1000 रुपये में। ठीक, ज़बरदस्त। ली मार्केट में साईं दुकान आहे ऐं हाजी कासिम खत्री क्लॉथ मिर्चेंट जे नाले सां ही मां तव्हांखे कार्ड जेको ॾेखारे रहियो आहियां। साईं सां भली तव्हां फ़ोन वसीले जेको आहे राब्तो कजो। हा, ऑनलाइन बि ॾींदा आहियो न तव्हां? ऑनलाइन भी करींदा। सही आहे। पूरी सिंध में? पूरी सिंध में साईं। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी।